नाज़रीन, सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ मीर जी मलीर के क़ायदाबाद वाले इलाके में जनाज़े नमाज़ अदा कई वही है। अधिक तफ़सील है असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, छा तफ़सील है? जी बिल्कुल, सीनियर सहाफ़ी इनाम अरेंकर पर्सन इम्तियाज़ मीर जी जनाज़े नमाज़ क़ायदाबाद वाले इलाके में अदा कई वही है। जॾहिं त जनाज़े नमाज़ में सिंध असेंबली अपोजिशन लीडर अली खुर्शीदी, इशफाक मंगी, PPMP इम्तियाज़ वॾे वज़ीर के ख़ास मददगार सलीम बलोच, डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद, जॾहिं त अॻूणो सूबाई वज़ीर सोराब सिद्दीकी, लालचंद उकरानी, सीनियर सहाफ़ी समेत ॿियनि सिविल सोसाइटी सहाफ़िन वॾे हंध में शिरकत कई है। जॾहिं त SSP कोरंगी ऐं SSP मलीर पिण शिरकत कई है। जनता अपोजिशन लीडर अली खुर्शीदी सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त इम्तियाज़ मीर सहाफ़त में पंहिंजो नालो कमायो हुयो ऐं सहाफ़ी सां गॾु हिकु बहितरीन इंसान हो जंहिंखे सरेआम गोलियुनि जो निशानो बणायो वियो। सदर इम्तियाज़ मीर जो खून सां इंसाफ़ लाइ आवाज़ उथारण सां गॾु गॾु असेंबली में पिण आवाज़ उथारियो वेंदो। जॾहिं त हिन चयो त जेको आहे सिंध में जेको आहे सहाफ़िन खे जेको आहे हिन में हिन खां अलावा अॻु में जानमन मर, नसला गरानी समेत ॿिया जेके सहाफ़ी हुननि खे पिण जेको आहे क़तल कयो वियो। जॾहिं त तव्हां ॿुधाईंदो त सिविल सोसाइटी में जेके सहाफ़ी सुञाणंदड़नि पारां जेको आहे इहो अफ़सोस जेको ज़ाहिर कयो आहे त सहाफ़ी जेके क़तल आहिनि उन्हनि जे हिन वक़्त ताईं जेके जवाबदार आहिनि उहे जेको आहे गिरफ़्तार न पिया कया विया आहिनि। जॾहिं तव्हां ॿुधाईंदो वॾे वज़ीर जो ख़ासि मददगार सलीम बलोच पिण सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त इम्तियाज़ हिकु बहितरीन सहाफ़ी सां गॾु हिकु लाजवाब दोस्त माण्हू हो जंहिं सिंध हुकूमत मुसलसल राब्ते में हुई ऐं जेका मदद थी सघी कातिलनि जी गिरफ़्तारी हर मुकम अदा कई वेंदी। जिन त डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे चयो त इम्तियाज़ मीर सिंध जो आवाज़ हो ऐं सदर क़तल जो सिंध हुकूमत नोटिस पिण वरितो आहे। जॾहिं त इम्तियाज़ मीर जे क़तल में जेके मुलवस जवाबदार हूंदा हुनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।